कि मथों वारे दुनिया ठाहीं और दुनिया में तमाम माण्हू ठाहीं, जेंट्स ठाहीं, हिकिड़ो माण्हू ठाहीं असां जहिड़ो, ॾाढो मज़ो आयुसि। पोइ भॻवान बि आराम सां सुम्हियो ऐं माण्हू बि आराम सां सुम्हियो। पोइ अलाए छा सुझियुसि हुनखे त हिकिड़ी लेडीज़ ठाहीं, माई ठाहीं। तंहिंखां पोइ उहो ॾींहुं आहे, अॼोको ॾींहुं आहे, न भॻवान आराम सां सुम्हियो छा पिया चओ तव्हां? मुंहिंजी एतिरी हिम्मत की मां कुझु चवां तव्हांजे लाइ। अरे असां अगरि न हुजूं न त तव्हां किथां अचो आहे? असां जॾहिं सूर खयासीं न तॾहिं वञी तव्हां पैदा थियो। तव्हांजे सूरनि लाइ असां त कुझु कयो ई न आहे। कंप्यूटर मां सूर थियव छा तव्हांखे? हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, तव्हांजी घुर्ज हुई कोन भॻवान खे। ओहो, इन जे करे पहिरियों असांखे ठाहीं, ओहो, जेंट्स खे ठाहीं, ओहो, तंहिंखां पोइ हे आइटम ठाहीं। अच्छा अच्छा अच्छा। हाणे ॿुधो, मुंबई हुजे चाहे दुबई, कंहिं बि ऑफिस में हली वञो, फेयर ड्राफ्ट खां पहिरियों त रफ ड्राफ्ट ई निकिरंदो आहे। ऐं हेड़ो रफ ड्राफ्ट ऐं हेड़ो फेयर ड्राफ्ट। वाह रे फेयर ड्राफ्ट, अहिड़ो फेयर ड्राफ्ट ठाहीं, तंहिंखां पोइ भॻवान सभु कुझु ठाहिण ई विसरी वियो। पोइ कुझु ठाहे ई कोन भॻवान। अरे अगरि असां न हुजूं न त तव्हांजे बुशर्ट ते हिकु बटण तक न हुजे। बटण त तव्हांखे ॾेखारियो हिकिड़ो। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, हा, तव्हां अगरि लेडीज़ न हुजो त असां लटा पायूं छा लाइ? असां तव्हांजे सम्मान में लटा पाईंदा आहियूं, न त ई त असां जीअं हुयासीं उअं ई भला हुयासीं। हे सभु लफड़ा तव्हांजे करे शुरू थिया। लेडीज़ जो प्यार ॾिठो अथव? केॾो लेडीज़ जो प्यार हूंदो आहे। मां ॾिठो आहे प्यार। सुबुह उथंदे ई लेडीज़ पंहिंजे घोट जी खीसा तलाश कंदियूं आहिनि कि घणा पैसा कढणा आहिनि, घणा पैसा रखणा आहिनि। तव्हांजो प्यार ज़बरदस्ती जो। ऐं जेंट्स जो प्यार ॾिठो अथव? अॼु सीता, सुभाणे रीटा, परीहं बबीता, पोइ कविता। बस 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 बस, मां लेडीज़ जो बि प्यार ॾिसी वियो न, मुंहिंजो भ्रम टुटो। हिकिड़ी माईअ जो घोट गुज़ारे वियो, हाणे खणी वियसि दफ़नाए छॾियऊं त हो माई वञी करे क़बर जे मथां पंखो पई झलेसि। ॾिसो केॾो वेचारी जो प्यार, पंखो पई झले तॾहिं बि ॾिसोसि। पूरी ॻाल्हि ॿुधंदी आहे? ॿुधाओ। मुंहिंजो बि हां भरिजी आयो, मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया कि प्यार हुजे त ईअं कि क़बर में दफ़न आहे मुड़ुस तॾहिं बि पंखो थी झले क़बर। मां चयो माता ईअं छो थी करीं? चई न, असांजे धर्म में रिवाज आहे कि पहिरें मुड़ुस जी क़बर जेसि तक सुकी न वञे त ॿियो विहांउ न करबो आहे। हे तव्हांजो प्यार आहे ज़बरदस्ती जो। ॾिसो ईअं न थींदो आहे, फालतू जो। सभु लेडीज़ ईअं थोरी न हूंदियूं आहिनि, ॿियूं बि त आहिनि न लेडीज़। ॿियूं बि लेडीज़ ॾिठियूं। हिकिड़ी माईअ जो मुड़ुस गुज़ारे वियो त 3 ॾींहं रोई रोई किन कयईं, सम्झाए सम्झाए थकियसि माण्हू, सम्झाए सम्झाए थकियसि, पर रोअण बंदि न कयईं हुन। ॾिसो पाण ई थो चए, वरी पाण ई थो चए। हाणे वेचारी रोए पई त प्यार कंदी तॾहिं त रोईंदी न, ईअं ई छो रोईंदी? अरे पूरी ॻाल्हि त ॿुधंदी आहे। ॿुधायो। मां चयो माता छो थी रोई? 3 ॾींहं थी विया, रोअण वारा ॿिया हली विया, तूं छो थी रोई रोई किन करी? त हुन चई असल में अञा बीमे जा पैसा न मिलिया आहिनि। इहो आहे लेडीज़ जो प्यार ज़बरदस्ती। ईअं न थींदो आहे। ॾिसो जेंट्स जो बि प्यार कोई घटि न, मतिलबु अजीब हूंदो आहे। हाणे मुंहिंजी साहेड़ीअ मूंखे थोरी देरि पहिरियों फ़ोन कई ऐं मूंखे ईअं चई कि उन घोट उन खां कुझु सवाल कईंसि कि डार्लिंग अगरि मां मरी वञा पोइ तूं काॾे वेंदीअ, कंहिं वटि रहंदीअ? मुंहिंजी साहेड़ी वेचारी चईंसि भॻवान न करे ईअं थिए, मुंहिंजो न साहुरो न पेको। मां सोचां थी मां पंहिंजी साहेड़ी रीटा वटि हली वेंदसि, पर हेॾां अगरि मूंखे कुझु थी पियो पोइ तव्हां छा कंदव? ख़बर अथव छा थो जवाबु ॾेसि? चएसि थो भई तुंहिंजे इरादे सां त मां बि रीटा वटि वञा, पर तुंहिंजी साहेड़ी पद्मा वरी सुठी आहे। अहिड़ा थींदा अथव लक्षण। असां लेडीज़ केॾो भरोसो कंदियूं आहिनि। असांखे ख़बर हूंदो आहे न घोट काथे काथे थो वञे, कंहिं वटि थो वञे, तॾहिं वेचारी माठ करे वेठी हूंदी आहे, चुप करे वेंदी आहे। भरोसो? हा, ठेंगो भरोसो थींदो आहे। भरोसो असां मर्दनि जो थींदो आहे जालुनि जे मथां, जाइफ़ुनि जे मथां। नई शादी कयल को बि जोड़ो हुजे, 2 ॾींहंनि जे लाइ घोट खे ॿाहिरि वञिणो हुजे, पंहिंजी ज़ाल खे 2 ॾींहंनि जे लाइ अकेलो छॾिणो हुजे त पंहिंजे नौकर खे, पंहिंजे ड्राइवर खे, पाड़े वारनि खे चवंदो आहे कि ध्यानु रखिजो मुंहिंजी ज़ाल जो। ऐं लेडीज़ खे अगरि पंहिंजे मुड़ुस खे ॿाहिरि वञिणो हुजे 2 ॾींहंनि जे लाइ त पंहिंजी बासणनि वारीअ खे, पंहिंजी कमु करण वारी खे बि छुटी करे छॾींदी आहे कि 2 ॾींहं तूं घर न अचिजांइ। तव्हांजो भरोसो आहे। अहिड़ो ई भरोसो हूंदो आहे, जहिड़ा लक्षण हूंदा ओड़ो ई त थींदो न भरोसो। असां लेडीज़ जी वैल्यू ॾिसो छा आहे।
स्पेशली असां फिल्म इंडस्ट्री में ॾिसो छा त असां एड्स ठहंदा आहिनि, छा त असां सॉन्ग्स ठहंदा आहिनि, वॾी वॾी होल्डिंग्स, वॾा वॾा पोस्टर्स लॻल हूंदा आहिनि, हर एड हर पोस्टर्स ते लेडीज़। पतो आहे तव्हांजी जेतिरी होर्डिंग्स ऐं बोर्ड में वैल्यू आहे। मां जणी साईं दुबई अचण लाइ मुंबई एयरपोर्ट में आयुमि त हिकिड़ो वॾो होर्डिंग लॻल हुयो, उन में तो जहिड़ी हिकिड़ी सुहिणी माई छापियल हुई, उनजे हथ में मोबाइल हुयो ऐं पासे में लिखियल हुयो 999 रुपए में लाइफ टाइम फ्री। वैल्यू आहे। हाणे त पतो पियो अञा घटि करे छॾियो अथनि, 551 रुपए में अहिड़ो आइटम लाइफ टाइम फ्री आहे। अरे इएं कुझु न आहे। ॾिसो अरे असां फिल्मुनि जा गाना ॾिसो केॾा मस्तु हूंदा आहिनि, लेडीज़ ते स्पेशली आइटम सॉन्ग सभु कुझु ॾिसो छा छा असांजा गाना हूंदा आहिनि। लेडीज जे मथां सॼा फालतू जा गाना लेडीज जे ई मथां आहिनि, टोटल बेसिर पैर जा गाना, बकवास गाना। हाणे हिकिड़ो गानो आहे गोरे गोरे गाल मेरे मैं क्या करूं। हाणे असां छा ॿुधायूं कि तूं छा करीं भाई। वधीक हुजनि त किराए सां ॾेई छॾ, सुठो नथा लॻनि त तेजाब लॻाए वठ। नीली नीली आंखें मेरी मैं क्या करूं, भञी वठ। दूध बन जाऊंगी, मलाई बन जाऊंगी, प्याले में डाल दे शराब बन जाऊंगी। माई आहे कि छादारी नागिन आहे। जबरदस्ती वारे सॼा फालतू जा गाना आहिनि जेंट्स जे मथां। जेंट्स जे मथां वरी कहिड़ा गाना आहिनि, उहे बि फालतू फालतू ई आहिनि। जेंट्स जे मथां जेके गाना आहिनि न, हियांव खे लॻंदा आहिनि, कलेजे में ठक सां लॻंदा आहिनि, आवाज़ ईंदी आहे, कमाल आहे। हुन में प्यार ॾिसजण में। ॾेखारियो। 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। को इंसान है को भूत है। 100 साल पहिरें भी प्यार पियो करे, हाणे भी तो करे, वरी 100 साल पोइ भी प्यार करे। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, मां ॾाढो बर्दाश्त कयो। ई तूं मूंखे भूत थी चईं छा? भूत त वरी हरकतूं कंदो त भूत ई चवंदी मां। सभिनी जे साम्हूं? इहा त सरासर बदतमीज़ आहे। तुंहिंजे शो में आयो त मतलब हिन जो मतलब इहो थोड़ी आहे कि सभिनी जे साम्हूं शो जाम थियो। इहो सभु असां न हुयो। इहो ई सेखारियो अथई। मां ईअं ई चवंदुमि सभिनी जे साम्हूं बदतमीज़। सभिनी जे साम्हूं मारियो, दुबई वारनि जे साम्हूं इंसल्ट। ॿुध त प्लीज हिकु सेकंड रुको। आशा जी मुंहिंजी टिकट वापस ॾियो, मां वापस वेंदमि। प्लीज भले पैके वेंदमि, हाणे त वटि न ईंदमि। प्लीज। असल में छा आहे ॿुध हिकिड़ो मिंट ॿुधंदी आहे। असल में छा आहे न कि जेके भी मुड़ुस पंहिंजी जालुनि खे वधीक प्यार कंदा आहिनि, उहे ईअं कंदा आहिनि। हर कोई ईअं न कंदो आहे। सच्ची सच्ची जेके वधीक प्यार कंदा आहिनि उहे ईअं कंदा आहिनि। सच्ची उहे ईअं कंदा आहिनि। दुबई जे साम्हूं था चओ? सच्ची। तव्हां छा था सम्झो कि मां तव्हांखे तव्हां खां घटि प्यार कंदी आहियां? हिकिड़ी ॻाल्हि थई। छा? हेॾे ॿुध। न। हेॾे ॾिस। न। प्लीज चओ। मां तोखे ॾाढो प्यार कंदो आहियां। सच्ची? सच्ची सच्ची मुच्छी। अगर मूंखे कुछ थी वियो त? मतलब माना मां अगर मरी वियसि त? तूं मरी वेंदी त मां पागल थी वेंदुसि। सच्ची? सच्ची। ऐं मूंखां पोइ तव्हां शादी त न कंदा न? हाणे पागल माण्हू कुछ भी करे थो सघे।